जी श्रद्धालुअनि खे अॼु ॻोल्हे रहिया आहियूं, उन्हनि सां कुझु पंहिंजी मातृभाषा में सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं। हूअं ई लॉकडाउन जो पीरियड हली रहियो आहे। फ्रेंड्स खणा आहिनि, हिकु सुठा फ्रेंड्स मां हिकु आहे ऐं उहो जूनागढ़ में रहंदा आहिनि, उन सां असां जॉइन थी रहिया आहियूं। लॉकडाउन जो पीरियड हली रहियो आहे, सभई घर में आहिनि, त ॾिसूं असीं हर कोई छा करे रहियो आहे। त हीअ सीरीज़ असां शुरू करे रहिया आहियूं ऐं इहा सीरीज़ पहिरीं तव्हां खां ई असां शुरू करे रहिया आहियूं। त हिकिड़ी बिल्कुलु ॾिसूं लॉकडाउन में वेही करे तव्हां पंहिंजी मातृभाषा खे विसारे त न वेठा आहियो? अच्छा, ये कीअं विसारबो भला? पंहिंजी मातृभाषा भला कोई विसरण जी शइ आहे छा? नंढे खां वठी वॾा थिया जंहिंमें असांखे नव ॿोली थींदी आहे, उहा भाषा कीअं विसरंदी भाई? सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं, सिंधी में ॻाल्हाईंदा आहियूं, ॿोलाईंदा आहियूं, ॻाईंदा आहियूं, सवाल ई न त विसारण ॾाढो ॾुखियो आहे। हलो ॾिसूं था तव्हांखे असांजे हिन टेस्ट में घणा मार्क्स था मिलनि पिया। ही प्रोग्राम शुरू करण खां अॻु मां इहे हिकु असांजे शाह अब्दुल लतीफ़ जी हिकु प्रेयर आहे, उहा ॻाइणु चाहींदसि। साईं सदाई करे मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। सॼी दुनिया जे चंग भलाई लाइ, ख़ुशहाली जे लाइ हीअ प्रेयर आहे। हींअर लॉकडाउन जो पीरियड हली रहियो आहे ऐं हीअ कोरोना बीमारीअ खां तमामु घणा सभु माण्हू परेशान आहिनि त जल्दी ठीकु थी वञनि ऐं हिन बीमारी खां असां सॼी दुनिया खां उन खां निजात पायूं, अहिड़ी कामना आहे। ईअं त असां बि उहा कामना कयूं था कि सॼे संसार जा जेके बि माण्हू आहिनि सभिनी ते महिर करे ऐं इन महामारी मां जल्दी ई सभिनी जी जान। जी, हाणे असां पंहिंजा क्वेश्चन आंसर शुरू करे था छॾियूं। तव्हांजो जनम किथे थियो? मुंहिंजो जनम गांधीधाम में थियो आहे। आदिपुर गांधीधाम जेको सिंधियुनि लाइ ॾाढो फेमस शहर आहे, त मां बिल्कुलु गांधीधाम थी आहियां ऐं हिन वक़्तु मां जूनागढ़ में इंजीनियरिंग कॉलेज में पढ़ंदी आहियां। ओह, वेरी नाइस। गांधीधाम त हिकु सिंधियुनि जो हब आहे, जिते अञा ताईं बि सिंधियत जेका आहे सा ज़िंदा आहे। तव्हां तमामु घणा लकी आहियो। ॿियो त तव्हां हींअर जूनागढ़ में एज अ प्रोफेसर पंहिंजो प्रोफेशन आहियो। एसोसिएट प्रोफेसर। बढ़िया। तव्हां PhD त कई आहे, बराबर? तव्हांजे इन PhD जे सफ़र जे बारे में असांखे शॉर्ट में कुझु ॿुधायो। मूं 2011 में एक्चुअली PhD स्टार्ट कई, पर मां हिते इहो ॿुधाइण बि ज़रूरी सम्झां थी कि जॾहिं मां शादी करे आई हुअसि न, तॾहिं सिर्फ़ु मां MA इंग्लिश कयल हुअसि। बाक़ी जी स्टडी ते अची करे मां BEd कयो, MPhil कयो, ईअं करे हिम्मत कई। पहिरियों BEd करण लाइ मां मुंहिंजी मदर इन लॉ खां परमिशन वरिती। शादी खां पोइ इमीडिएटली नेक्स्ट ईयर मां BEd करण लाइ वापसि गांधीधाम में मुंहिंजे पप्पा जे घर वई हुअसि, हुते रही हुअसि, 1 साल BEd कयो, वरी अची त पंहिंजी जॉब कई। जॉब सां गॾु थोरो टाइम खां मूंखे इच्छा थी त मां MPhil बि करे छॾिया। त मां MPhil कई ऐं MPhil करण खां पोइ वरी 1 साल रहियो त मूंखे ईअं लॻो कि जॉब जे लाइ अॼुकल्ह MPhil इज़ ऑल्सो नॉट इनफ। So again I started thinking of research work. त मूं PhD करण जी इच्छा व्यक्त कई पंहिंजे मम्मी ऐं पप्पा जेके मुंहिंजा ससु सहुरो हुआ। उन्हनि चङी मूंखे हिमत ॾिनी ऐं उन्हनि चयो ठीकु आहे पुटु, तोखे जेका स्टडी करणी आहे अॻियां तूं कर। ऐं इन तरीक़े सां मां PhD जो एंट्रेंस एग्ज़ाम ॾिनी, पास थियमि ऐं मुंहिंजो रजिस्ट्रेशन 2011 में थियो। सडनली अहिड़ो थियो कि 2012 में मुंहिंजा
एक्सीडेंट थियो, उन्हनि खे ब्रेन हेमरेज थियो ऐं ओ। उन जे करे 1.5 साल वरी हू बेड रिटार्डेड थी विया, त मुंहिंजी वरी स्टडी विच में थोरी रुकिजी वई। उहो पीरियड ॾाढो ॾुखियो हो, पर मूंखे ईअं लॻो कि ॼण छॾे विया। हिकु पासे नंढो ॿार हो 4 साल जो, 3.5 साल जो हो ॿार मुंहिंजो तंहिं टाइम में। घर हो, ॿार हो, सर्विस हुई, पर्सनल जेका लाइफ थिए थी, घर जा कम कारियूं, उहे सभु, त इन्हनि सभिनी में मूंखे ईअं लॻे पियो कि शायदि मां कंप्लीट न करे सघंदसि। अच्छा। पर विच में बि मुंहिंजी मदर इन लॉ मूंखे ॾाढो कोऑपरेट कंदा हुआ। चङो ई ॾींहं जे टाइम में जेको कमकार हूंदो कॉलेज जो करे, वरी 11 बजे राति जो मां पंहिंजो खणंदी हुअसि, कुझु न कुझु स्टडी कयां, कुझु वर्क कयां। विच विच में कॾहिं कॾहिं मूंखे विद्यानगर वञिणो पवंदो मुंहिंजे गाइड वटि मिलण लाइ, कमु ॾेखारण, लाइब्रेरी में वञी करे मूंखे थीसिस वग़ैरह स्टडी करणी पवंदी, मटीरियल प्रिपेयर करणो पवंदो हो। इहे सभु ॻाल्हियूं ॾाढियूं टफ आहिनि, जेतिरो असां ईज़ी सम्झूं था उहो कोन्हे। ऐं हिकु शादी करण खां पोइ हिकु शादीशुदा लेडी जे लाइ ॿार वारी, वरी घर में अहिड़ो हुजे भई कि इंसान बेड ते हुजे, त थोरो वधीक मूंखे ॾुखियो लॻंदो, पर हिमत न हारी। मुंहिंजी मदर इन लॉ हिमत ॾिनी ऐं फाइनली 2014 में मुंहिंजा फादर इन लॉ एक्सपायर थी विया, जेके मूंखे ॾाढी हिमत ॾींदा हुआ। ऐं उन खां पोइ मुंहिंजी मदर इन लॉ चयो हाणे तूं पंहिंजे कम खे स्पीड पकड़ ऐं पुट इहो जल्दी जेतिरो थी सघे पूरो कर। 11 में स्टार्ट कयो त हाणे 14-15 अची थियो आहे। उन्हनि चङो सपोर्ट कयो, मुंहिंजे ॿार खे बि संभालींदा हुआ, मुंहिंजी मदर इन लॉ, मुंहिंजो हस्बैंड, मुंहिंजो ॾेर ॾेराणी, सभु मूंखे ॾाढो कोऑपरेट कंदा हुआ। मां किथे ॿाहिरि वञा त मुंहिंजो ॿार संभलिजी वेंदो, घटि वधि कमकार करे सघां त they were all cooperating me, they were helping a lot. कॾहिं बि कंहिं ईअं न सोचियो कि भई हीअ ॿाहिरि हली थी वञे त असांखे पढ़णो थो पए। Never, they had never thought about it. ॾाढो मूंखे सपोर्ट कयो, स्पेशली हस्बैंड मूंखे जाम सपोर्ट कयो। ऐं इन तरीक़े सां 2016 में मुंहिंजी पीएचडी कंप्लीट थी वई ऐं मुंहिंजी डिग्री आहे। हलो, थोड़ो माहौल खे कूल कयूं। तव्हां घणे टफ कंडीशन में पीएचडी कई ऐं हिन मुक़ाम ते पहुता। तव्हांजी जेका विल पावर आहे उनखे दात ॾेई रहिया आहियूं असां। तव्हां पीएचडी ताईं पहुता, तव्हांजे घर वारनि, तव्हांजी फैमिली, तव्हांजे हस्बैंड तव्हांखे तमामु घणो सपोर्ट कयो, ठीकु आहे। त तव्हां पंहिंजे हस्बैंड जी मान में उन्हनि लाइ हिंदीअ में हिकु सॉन्ग ॻायो। अरे वाह। मुंहिंजो हस्बैंड त ॾाढा कोऑपरेटिव आहिनि, सपोर्टिव बि एतिरा आहिनि ऐं हर हाल में मूंखे माना ख़ुशि ॾिसणु चाहींदा आहिनि। उन्हनि जे लाइ मूंखे इहो ई चवणो आहे कि आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में यूं ही रहना, हाय मेरे दिल में यूं ही रहना, तो प्यार प्यार बनके आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। बस ये चई सघां। बढ़िया बढ़िया। तव्हांजे हिन सफ़र में भॻवान बि तव्हांखे तमामु घणो साथ ॾिनो आहे। तव्हां ईश्वर जी प्रार्थना में कुझु कोई हिंदी सॉन्ग या सिंधी सॉन्ग जेको तव्हांखे ईंदो हुजे। ईश्वर, ओके, हा। छाकाणि मुंहिंजे हस्बैंड त मूंखे हेल्प कई, मुंहिंजे माउ पीउ, मुंहिंजे फादर बि मूंखे जाम हिमत ॾींदा हुआ। मुंहिंजा फादर जेके हुन हयात हुआ, मुंहिंजी मदर त मुंहिंजी शादी खां अॻु एक्सपायर थी विया, पर मुंहिंजा फादर हयात हुआ जॾहिं मां पीएचडी कंदी हुअमि, त मुंहिंजा फादर बि मूंखे जाम हेल्प कंदा हुआ। मुंहिंजी मदर इन लॉ मुंहिंजी मदर इन लॉ थी करे न रही हुई, उहा मुंहिंजी मदर वांगुरु, मदर ही वांगुरु न, मुंहिंजी मदर हुई, मुंहिंजा फादर इन लॉ मुंहिंजा फादर हुआ ऐं उहे मुंहिंजा माउ पीउ हुआ। ईअं सम्झो कि मां हुननि खे पंहिंजो भॻवानु सम्झी करे हलंदी हुअसि। छाकाणि शादी करे जॾहिं आयसि त मां हिन घर में, त हुननि मूंखे इहो ई चयो कि असांजा 2 पुट न आहिनि पर 3 पुट आहिनि, तूं असांजो पुट बि आहीं ऐं तूं असांजी धीउ बि आहीं। छाकाणि मां जॉब कंदी हुअमि त उनखे ईअं लॻंदो कि ही त 2 पुट आहिनि, टियों ही बि पुट आहे जेको जॉब करे थो, असांखे घर में सपोर्ट करे थो। त इन तरीक़े सां उन्हनि मूंखे
पंहिंजे धीउ वांगुरु ई रखियो, पुट वांगुरु ई रखियो प्लस धीउ वांगुरु ई रखियो, तो मुंहिंजा माउ पीउ बणिजी विया। ऐं इहो मां रेयरली मां ॾिठो आहे कि कंहिं नुंहं खे हीअं धीउ बणाए करे ऐं उन्हनि मूंखे एॾो सपोर्ट कयो आहे। त मां इहो ई चवंदसि कि दुनिया में जेकर सचो रूप भॻवान जो आहे न, तो असांजा माउ पीउ आहिनि। बिल्कुलु हिन जे लाइ मां एतिरो ई चवंदसि, ये तो सच है कि भगवान है, ये तो सच है कि भगवान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है, ये तो सच है कि भगवान है। मुंहिंजा माउ पीउ, मुंहिंजा ससु सहुरो, उहे सभु मुंहिंजे लाइ माउ पीउ ई हुआ ऐं उहे मुंहिंजे लाइ भॻवान जो रूप हूंदा हुआ। सुबुह जो उथी जेसिताईं हू हयात हुआ, मुंहिंजो नियम हूंदो हो कि सुबुह जो उथी हुननि जा पेरे पई करे उन्हनि खे हरिओम कंदी हुयमि ऐं राति जो सुम्हण महिल मां उन्हनि खे पेरे पई हरिओम कंदी हुयसि जेसिताईं हू हयात हूंदा हुआ। मुंहिंजी मदर इन लॉ हाणे 2 साल अॻु एक्सपायर थी विया ऐं मुंहिंजा फादर इन लॉ जेके हुआ उहे 2014 में ऐं मुंहिंजा फादर 15 में। त हींअर हिन 4-5 सालनि जे विच में हिननि सभिनी जी डेथ थी। सो आई एम मिसिंग देम अ लॉट। मूंखे ॾाढी उन्हनि जी कमी लॻंदी आहे। घर में वॾा हूंदा आहिनि न, तो असांजा छट हूंदा आहिनि, चाहे कुझु बि न कनि, असांजे अॻियां वेहनि रुॻो, त बि असांजी हिमत वधी वेंदी आहे। ऐं असां त नंढा, इन करे मां उन्हनि खे ॾाढो प्यार कंदी आहियां ऐं हमेशह उहो मुंहिंजे दिलि में रहंदा। अॼु बि भले हू फिजिकली कोन्हनि, बट स्टिल दे आर विथ मी। आई फील स्पेशली मुंहिंजी मदर इन लॉ, हुनखे मां न विसारे सघंदी आहियां कॾहिं। मुंहिंजा माउ पीउ त विसरण जहिड़ा आहिनि कान, पर मुंहिंजी मदर इन लॉ खे आई कैन नेवर मिस, आई कैन नेवर फॉरगेट हर। आई ऑलवेज मिस हर, ऑलवेज। मूंखे ॾाढो सपोर्ट कयो मुंहिंजी मदर इन लॉ। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजा तमामु घणा नेक ख्याल ॿुधी करे मां बि तमामु घणी भावुक थी वई आहियां। पाण पॉइंट ते अचूं, तव्हांखे सिंधी डिश कहिड़ी वणंदी आहे? सिंधी डिश मूंखे एक्चुअली सिंधियुनि जा सना पकोड़ा त वणंदा ई आहिनि, प्लस उन खां सवाइ मुंहिंजो हॉट फेवरेट आहे, उहो आहे दाल पकवान। मुंहिंजो बि फेवरेट आहे। छा ॻाल्हि आहे। अच्छा, हाणे तव्हांखे जीअं सिंगिंग जो तमामु घणो शौक़ु आहे, तव्हां हिंदी गाना बि सुठा ॻाया, कोई सिंधी गानो थी वञे? ओके, सिंधी बि चङई कलाम गीत ऐं लाॾा फोक गीत मूंखे तमामु वणंदा आहिनि। मूंखे ॿुधण बि वणंदो आहे, प्लस ॻाइण बि वणंदो आहे। ऐं कुझु प्रोग्राम्स में, सत्संग में मां ॻाईंदी बि आहियां जॾहिं बि हूंदो आहे। उन्हनि मां ई हिकु गीत मां तव्हांखे ॿुधायां थी। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, निदर आया माने माणी, आया माने माणी, आहे आधार तुंहिंजो, ओ आहे आधार तुंहिंजो, सदके वञां, ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। वाह, बढ़िया 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 बढ़िया। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधी एक्टर जो नालो ॿुधायो। सिंधियुनि में गोविंदा ऑल टाइम फेवरेट आहे, प्लस रणबीर कपूर आहे जेको हींअर दीपिका पादुकोणे सां जंहिं मैरिज कई आहे। रणबीर कपूर आहे, पर गोविंदा इज वेरी गुड कॉमेडियन ऐं वो मुंहिंजो फेवरेट हीरो आहे सिंधियुनि में जेको। बिल्कुलु,
काई सिंधी फिल्म जेका तव्हां लास्ट में ॾिठी हुजे? सिंधी फिल्म जेका लास्ट में ॾिठी हुई उहा हुई मूंखे जेसिताईं ध्यानु अचे त चङो टाइम थियो मां मूवीज़ न ॾिठियूं आहिनि, पर सिंधी फिल्म जेका मूं लास्ट ॾिठी हुई उहा हुई शायदि इहा हुई न स्वामी जय झूलेलाल जी जेका हुआ भगवान झूलेलाल जी जेका वो हा हा साईं झूलेलाल ते सिंधी फिल्म ठाही। हा सिंधी फिल्म हुई उहा मां ॾिठी। जी जी जी। और लॉकडाउन जो पीरियड हली रहियो आहे त तव्हां पंहिंजे कहिड़े कंहिं शौक़ खे ध्यानु ॾिनो और काई अहिड़ी इच्छा हुई जंहिंजे लाइ तव्हांखे टाइम न मिली रहियो हुजे? शौक़ में एक्चुअली आई लव डांस। मूंखे डांस वणंदो आहे, एक्टिंग वणंदी आहे, स्पोर्ट्स वग़ैरह में मूंखे जाम इंट्रेस्ट। स्पोर्ट्स जे करे ॿाहिरि वञी नथो सघिजे, डांस वग़ैरह थोरो घणो केॾी महिल असां शाम जो घर में ई कंदा आहियूं। मां ऐं मुंहिंजी डॉटर खे चवंदा आहियूं हलो थोरो एरोबिक्स ऐं थोरो डांसिंग करे सघो था। इहो त आहे एक्टिविटी, पर मूंखे जेको ॿियो आहे राइटिंग जो बि शौक़ु आहे। मां रिसर्च पेपर्स बुक्स लिखंदी आहियां, त थोरो घणो जेको टाइम मिलंदो आहे उनमें मां थोरा रिसर्च पेपर्स पंहिंजा तयारु करे रही आहियां। हिकु ॿ मुंहिंजा बुक्स आहिनि जेके ऑन द वे आहिनि। हिकु मां बायोग्राफी कॾो की स्टार्ट कई हुई, उनखे टाइम थियो स्टार्ट कई हुई, पर उनखे मां अॻियां वधाए न सघी हुयमि समय टाइम न मिलण जे करे। उहा मां पंहिंजी मदर इन लॉ ते जी हिकु बायोग्राफी शुरू कई आहे, त थोरो घणो कमु उहो मां कंदी आहियां। मतिलबु मुंहिंजी जेका हॉबी आहे राइटिंग जी, त मां उहो कमु बि जीअं जीअं ॿिए टे ॾींहं टाइम मिलंदो आहे थोरो घणो राइटिंग जो कमु कंदी आहियां। बराबरि। तव्हां हींअर वक़्तु जो आहे मोकिलाइण जो, वेंदे वेंदे असांजे फ्रेंड्स खे असांजे व्यूअर्स खे कोई मैसेज ख़ासि ॾियणु चाहींदा था? हा बिल्कुलु। मां सभिनी व्यूअर्स सां इहा ई रिक्वेस्ट कयां थी, निमाणी वेनती थी कयां मां, हींअर जेको समय आयो आहे इहो ॾाढो ॾुखियो वक़्तु आहे। महीनो थी वियो, हर को पंहिंजे पंहिंजे घर में आहे। हर कंहिंखे ईअं थो भई हाणे लॉकडाउन कॾहिं पूरो थींदो न थींदो, एक्सटेंड थींदो, बट ये एक्सटेंड थिए असां मोकिलायूं था ऐं तव्हांखे असां मार्क्स ॾियूं था हिन टेस्ट में 9.5। थैंक यू। चलो जय झूलेलाल। जय झूलेलाल। सदाईं गॾु। सदाईं गॾु।